नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवांखे खानवान खां ख़बर ॾींदा आहियूं त खानवान में पैरामेडिकल मुलाज़िमनि जो मसइला हल न थियण ख़िलाफ़ PPHI इस्पताल खानवान जे मेन गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खानवान इस्पताल में OPD जो बाइकाट करे इस्पताल ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते पैरामेडिकल जे अॻवान हाकिम अली कुंडर, इशफाक मल्ला, लोंग खान सूमरो, हमादुल्ला खुश्क, सदाम जमाली ऐं ॿियनि चयो त असां वज़ीर आज़म इमरान खान, वफ़ाक़ी वज़ीर सिहत, वज़ीर आला सिंध ऐं सूबाई सिहत वज़ीर खां मुतालबो कयूं था त असांखे सर्विस स्ट्रक्चर, टाइम स्केल, हेल्थ प्रोफेशनल अलाउंस, रहियल 3% डिफरेंस पगार ऐं रिकवरी लेटर जी वापसी समेत ॿिया जाइज़ मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में 15 जनवरी ते कराची प्रेस क्लब अॻियां सॼे सिंध जा पैरामेडिकल स्टाफ जा मुलाज़िम मुतालबनि जी मंता ताईं धरणो हणंदा। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।